بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم أما بعد محترم ناظرین جن असांजी गुफ्तगू अल अक़ीदतुल इस्लामिया शेख जाफ़र सुबानी जे किताब में हली रही जंहिंजे 19 नंबर दर्स सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िरता नशस्तनि में असां सिफ़ात इलाही खे बयानु कयोसीं। अॼु कुझु सिफ़ात आहिनि जिन जो ज़िक्र क़ुर मजीद में ज़िक्र थियल आहे, जेके सिफ़ात मूजिबु थियनि थियूं जिस्म जो, तरकीब जो मूजिबु थियनि थियूं, जंहिं तरकीब ऐं जिस्मियत खां ख़ुदा जी ज़ात मुनज़्ज़ह आहे। इन्हनि सिफ़ात खे सिफ़ात ख़बरिया चयो थो वञे। त उन्हनि सिफ़ात खे असां ज़िक्र कंदासीं जिन में 4 सिफ़ात सरफ़हरिस्त आहिनि। सभ खां पहिरीं सिफ़त जेका क़ुर में ज़िक्र थियल आहे यदुल्लाह, यानी अल्लाह जो हथु। जी क़ुर में इरशाद थी रहियो आहे यदुल्लाह फ़ौक़ ऐदिहिम, अल्लाह जो हथु सभिनी हथनि जे मथां आहे। हाणे इन हथ मां मुराद छा आहे? जॾहिं त अल्लाह जल शानहू जी ज़ात तरकीब खां मुनज़्ज़ह आहे ऐं जिस्मानियत नथी रखे, त पोइ इहो हथु किथां आयो? उलमा ऐं मुफ़स्सिरीन जे बारे में लिखियो आहे हिते हथ मां मुराद कुदरत इलाही आहे, यानी अल्लाह जी कुदरत तमामु कुदरतनि जे मथां आहे। हिते हथ मां मुराद उहे हथ न आहिनि जेके जिस्म में हूंदा आहिनि। ऐं इन्हनि सिफ़ात ख़बरिया मां जेका ॿी सिफ़त बयानु कयल आहे उहा आहे वजहुल्लाह, यानी अल्लाह जो चहिरो। अल्लाह जो चहिरे जे लाइ इरशाद थी रहियो आहे वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। क़यामत जे ॾींहं जे अहवाल खे बयानु कंदे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए थो तमामु शयूं ख़तमु थी वेंदियूं, हर शइ ख़तमु थी वेंदी, सिर्फ़ु अल्लाह जो चहिरो बाक़ी रहंदो। हिते चहिरे में मुराद उहो चहिरो न आहे जेको हिकु जिस्म खे हूंदो आहे, बल्कि चहिरे में मुराद मुफ़स्सिरीन इहो लिखियो आहे सिर्फ़ु ज़ात इलाही बाक़ी रहंदी, ख़ुदावंद आलम जी ज़ात बाक़ी रहंदी, बाक़ी हर शइ फ़ना थी वेंदी। ऐं 3 नंबर ते सिफ़ात ख़बरिया मां जेका सिफ़त अचे थी उहा आहे ऐनुल्लाह, यानी अल्लाह जी अखि। जी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे इरशाद थी रहियो आहे वस्नउल फुल्क बिअयुनिना, ऐं नूह असांजे अखियुनि जे साम्हूं ॿेड़ी खे ठाह। हिते असांजे अखियुनि जे साम्हूं ॿेड़ी खे ठाह मां मुराद उहे अखियूं न आहिनि जेके हिकु जिस्म खे हूंदियूं आहिनि, बल्कि हिते मुराद इहो आहे त ऐं नूह इन ॿेड़ी खे मैदान में ठाह ऐं खुली जॻह ते ठाह। ऐं चौथी जेका नंबर ते अचे थी सिफ़त उहा आहे इस्तवा अलल अर्श, यानी अर्श ते रहणु। अर्श ते रहणु यानी हिकु ख़ासि जॻह ते रहणु, हिकु ख़ासि जॻह ते क़याम करणु, इहो बि जिस्म जो मूजिबु थिए थो। जीअं क़ुर मजीद में इरशाद थी रहियो आहे अर रहमान इस्तवा अलल अर्श, अल्लाह जी ज़ात अर्श ते क़ाइमु आहे, अल्लाह जी ज़ात अर्श ते बाक़ी आहे। हाणे हिते अर्श ते बाक़ी आहे यानी जिस्म जो जेके अल्लाह साईं जे जिस्म खां मुनज़्ज़ह आहे। हिते इस्तवा मां मुराद यानी अलल अर्श मां मुराद उहा इस्तवा न आहे जीअं असां हूंदा आहियूं, बल्कि हिते हुनजी वॾाई खे बयानु करे रहियो आहे। अल्लाह साईं पंहिंजी वॾाई खे बयानु करे रहियो आहे। तमामु हाकिमनि जी खे मुखातिब थी करे, तमामु हाकिमनि जी हुकूमत खे ॾिसी करे अल्लाह फरमाए थो तव्हांजूं हुकूमतूं ज़मीन ते आहिनि, ज़मीन जे हिकु जॻह ते तव्हां हिकु टिबो हिकु नंढड़ो तख़्त ठाहे वेहो था। अल्लाह जी ज़ात उहा आहे अर रहमान इस्तवा अलल अर्श, जंहिंजी हुक्मरानी, जंहिंजी बादशाही, जंहिंजी सल्तनत अर्श ते बि आहे, जंहिं अर्श ते तव्हां पहुची नथा सघो, उन जॻह ते उनजी सल्तनत आहे, उनजी हुकूमत आहे। इंशाअल्लाह इहे सिफ़ात ख़बरिया जिन्हनि जो ज़िक्र थियल आहे क़ुर मजीद में, जेके जिस्म जो मूजिबु थींदियूं, जंहिंजा मुफ़स्सिरीन इहे जवाब ॾिना। इंशाअल्लाह ही 3 फ़सल हुई। अॻे 20 दर्स खां चौथी फ़सल में इंशाअल्लाह गुफ़्तगू कंदासीं। वस्सलामु अलैकुम।
व रहमतुल्लाहि व बरकातहू।